साथियो जीए सिंध हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। असां सिंध जे सभिनी आम माण्हुनि खे ऐं ख़ुसूसन नौजवाननि खे जेके तमामु वॾनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते वेठा आहिनि, उन्हनि खे इहा अपील आहे त जेकॾहिं अव्हां तब्दीली चाहियो था, सिंध में तब्दीली अचे त उहा वोट जे ज़रिए ई मुमकिन आहे, न त ॿी हिकिड़ी वॾी वेड़ खपे। ऐं वोट जे ज़रिए तब्दीली आणे सघो था। ही 16 सालनि ताईं असांजा जेको ईंदड़ नस्ल जवान थी वियो, तब्दीली का बि न आई। सिंध बिड़भांग आहे। ज़रूरी न आहे त तव्हां जिन खे बार बार आज़मायो आहे वरी उन्हनि खे आज़मायो। बराए महिरबानी करे बहादुरीअ जो मुज़ाहिरो कयो, पंहिंजे दिलि मां ख़ौफ़ कढो। पंहिंजो वतन, पंहिंजी धरती, पंहिंजा इदारा बचाइण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां मुतबादल खे वोट ॾियो, भली उहो कमज़ोर माण्हू हुजे। पर उहो इलेक्शन में जेकॾहिं को कमज़ोर माण्हू बीहे थो जागीरदार ऐं वॾेरे जे आॾो, त पोइ उनखे वोट ॾियणु खपे। इहो पोइ हक़ु बणिजी वञे थो, फ़र्ज़ु बणिजी वञे थो त उन माण्हूअ खे वोट ॾियो जेको हिकु वॾे जागीरदार खे, सरमाएदार खे, सिंध दुश्मन खे ललकारे थो ऐं इलेक्शन में बीहे थो। दीन जा ठेकेदार सिंध ते कब्ज़ो करणु चाहिनि था। पीपल्स पार्टीअ जो सिंध ते अॻे ई कब्ज़ो आहे। हाणे जेकॾहिं इहो कब्ज़ो छॾाइणो आहे त जेको बि कमज़ोर माण्हू इलेक्शन में बीहे उनखे वोट ॾियो। इहा वोट जी वरी ताक़त आहे। यकीनन सिंध में तब्दीली अची सघे थी।